पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं ॿारनि खे दिलवारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु व्यू कंदासीं मेगा सुप सीरियल पंजाबी अचण वारे एपिसोडनि में। हाणे इन नौकराणी खे ग़ाइबु कयो वेंदो, ख़ासि करे जाकिर ख़ान, छो त हाणे रुंडे खां पूछताछ करे रहियो आहे ऐं हुनखे ख़तरो आहे जाकिर ख़ान इन नौकराणी खां पुछा कंदो वरी ॿीहर। इन जे करे हाणे हेॾो जेको आहे जाबर वारा गुम करे छॾींदा, मारींदा कोन नौकराणी खे, हुनजे पुट खे ग़ाइबु करे छॾींदा। जीअं ई जाकिर ख़ान जे पेर न चढ़े, जे जाकिर ख़ान जे साम्हूं अची वई, जाकिर ख़ान इन सां कुझु बि पुछी वियो, अगरि हीअ सचाई करे वेठी त पोइ जाबर वारा कोन बचंदा, हसीना बि कोन बचंदी। इन जे करे फ़िलहालु कुझु ॾींहंनि ताईं इन खे ग़ाइबु कयो वेंदो। पोइ जाकिर जो जेको शक आहे जाकिर ख़ान जो, उहो अञा पको थी वेंदो। हू सोचींदो त अचानक माई काॾे गुम थी वई। पोइ हीअ जाबर वारा उन जो जेको आहे न सांवल ॻाल्हि फेरींदा त इन खे सांवल ग़ाइबु कयो आहे, सांवल हेड़ो सांवल होड़ो। पोइ बि जेको आहे हू वीचार कंदो, जाकिर ख़ान जेको आहे कोशिशि कंदो, इंक्वायरी कंदो त असली खे मां पकड़ियां। अहिड़े हिसाब सां हाणे सांवल वारा बि परेशान आहिनि त आख़िर छा थींदो, छो त सांवल खे ख़बर आहे जाबर, रुंडो, हसीना टई गॾनि, टिनी जो दिमाग़ु हिकु पासे, मुंहिंजो हिकिड़े जो दिमाग़ु हिकु पासे, उहो अलॻि अलॻि ॻाल्हियूं करे मतिलबु मूंखे फसाइण जी पूरी कोशिशि कंदा। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।